अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HPS न्यूज़ में खुश आमदीद। आपको ताज़ा तरीन सूरत हाल से अपडेट करते चलें। जोही से खलील अहमद लगारी की रिपोर्ट के मुताबिक मिट्ठू मस्तोई की बरादरी की खवातीन मर्दों का दरख्त काटने पर एहतजाज ड्रामा निकला। पुलिस की जानिब से तफ्तीश जारी। इलाके के मौजूदीन गुलाम कादिर मस्तोई, इस्माइल मस्तोई का झूठा एहतजाज ड्रामा करने पर मुलविस जवाबदारों के खिलाफ कार्रवाई का मुतालबा। सिलसिले में गांव मिट्ठू मस्तोई के इलाका मकीन इस्माइल मस्तोई, गुलजार मस्तोई, गुलाम सरवर मस्तोई दीगर ने बताया कि गांव के बाअसर जराइम पेशा अफराद 4 माह कबल मेरे बेटे को अगवा करके लाखों रुपए का सोना लूटने के बाद खामोश रखने के लिए मुलविस बाअसर जराइम पेशा अफराद मुकदमा से दस्तबरदार करने के लिए आए। रोज़ घरों से ज़मीनों पर हमले करने के बावजूद नाकामी पर झूठे मुकदमात करने लगे। मज़ीद तफसील खलील अहमद लगारी की इस रिपोर्ट में। जो नालो छा है? मुझे नालो मोहम्मद इस्माइल मस्तोई। किथों जा रहवासी हो? गोद मिठे खान मस्तोई जा रहवासी हूँ। में सही मुझी न्याणी मोहम्मद सजण मुबीन मजीद सरवर ये सब ॼणा मुझे घर हमलो करे मुझी न्याणी अगवा करे खणी विया। मुझे घर जो सोन सीधो हलो तलो जेको भी हो ये सब मुते हमलो करे मुखां खणी विया। ये खणी मुंहिंजा हलो तला खणी विया। उन्हनि खां पोइ मुते वरी हिननि न्याणी खणी विया त उन्हनि खां 5-6 ॼाणा 8 ॼाणा त पोइ हिते मूंखे धमकियूं ॾेई मुंहिंजे घर में घिरी मूंखे हिते सॼण गोली हई आहे पंहिंजी राइफल जी। हिते जेको मुंहिंजो केस आहे सॼण ते इल्ज़ाम आणे मुज़ाहिरो कयो आहे, जेको धरणो आयो आहे, प्रेस कलम कयो आहे ॿारनि बचनि समेत। इहो सॼो कूड़ आहे, इहो सॼो फिराट आहे, कूड़ो हिननि ड्रामो ठाहियो आहे। हिननि पंहिंजा वण पाण विकिरा करे खपाए जेको आहे सो पुलिस खे राति जो NC मूं ते कटराए पुलिस खे ॿुधाए त सभु जो इस्माइल वण थो असांजा कपे या राति जो कटे थो। सभु जो एशिश साहब शरीफ़ माण्हू आहे, उहो आयो आहे पाण सरज़मीन ते। सरज़मीन ॾिठी अथसि, माण्हू हुननि जा माण्हू ॿधियईं, हुते थाणे ते आया, वरी फिराट करे वरी पंहिंजा माण्हू छॾाइण जे लाइ मोहम्मद